नाज़रीन, कोरोना वायरस तफ़री माग किंजर ढंढ के भी वीरान करे छॾियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर महमूद भमरो। जी महमूद। जी बिल्कुल, आऊं हिन वक्त ठठे जी किंजर ढंढ ते मौजूद आहियां। हिन ते जेको आहे अक्सर छुट्टी वारा जेके ॾींहं हूंदा आहिनि उन जे ॾींहंनि जे दौरान हज़ारनि जे तादाद में जेके माण्हू आहिनि उहे तफ़री करण जे लाइ हिते ईंदा आहिनि। पर हिन वक्त कोरोना वायरस जे इशू खां पोयां ठठे जा जेके बि तफ़री मक़ामात आहिनि उहे समूरा जेके आहिनि उहे ख़ाली पिया आहिनि, छो त हुकूमत सिंध तरफ़ां जेको आहे उहा बंदिश कई वई आहे। माण्हुनि जो आमदरफ़्त जेका आहे उनखे रोकियो वियो आहे। कंहिं बि माण्हू खे जेको आहे तफ़री मक़ामात ते वञण जे लाइ इजाज़त न आहे, जंहिंजे करे किंजर ढंढ ते जेका आहे मुकमल तौर ते हिन वक्त सन्नाटो लॻियल आहे। छो त हिते जेको आहे हज़ारूं माण्हू जेके आहिनि उहे छुट्टी वारे ॾींहं ते ईंदा आहिनि। आम ॾींहंनि में बि जेको आहे हिते वॾी रश नज़र ईंदी आहे ऐं माण्हू मौजूदु हूंदा आहिनि। हिते जे माण्हुनि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि इहो ॿुधायो त किंजर ढंढ ते न सिर्फ़ु रुॻो सैरो तफ़री कंदड़ करे ईंदड़ माण्हू जेके आहिनि उहे इंजॉय था कनि, पर उन्हनि सां गॾोगॾु असांजो रोज़गार जो जेको ज़रियो आहे उहो बि उन्हनि सां जुड़ियल आहे। छो त उहे अचनि था त हितां जेको आहे असां उन्हनि खे ॿेड़ी में सैर करायूं था, लांचुनि में घुमायूं था, त असांजे घर जा जेके चुल्हा ॿरनि था उन सां गॾोगॾु हिते जेके नंढो वॾो कारोबार कंदड़ माण्हू आहिनि ऐं जेके होटलियूं आहिनि या रेड़ा लॻाइनि था, त उन्हनि जे कारोबार जो जेको ज़रियो आहे उहो बि उन्हनि सां जुड़ियल आहे। पर हिन वक्त जेको आहे क़रीबन 1.5 महीनो थी चुको आहे ऐं हिते कारोबार जेको आहे उहो बि बंदि आहे। किंजर ढंढ जा जेके हट्स आहिनि उहे बंदि आहिनि। हिते माण्हुनि जी आमदोरफ़्त बंदि आहे, जंहिंजे करे हिते हिन वक्त सन्नाटो छाइल आहे।